कुबावड़ो भरिसां कचे मां अगवा थियल 3 पुलिस एहलकारनि जी डील एवज़ बाज़ियाबी थियण जो इंकशाफ। पुलिस पारां ऑपरेशन ज़रिए 3 एहलकारनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। ज़रियनि मूजिब शर बिरादरी जे मुबैना तौर अगवा थियल 5 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस एहलकारनि खे हथियारबंदनि अगवा कयो हो। पुलिस पारां डील करे शर बिरादरी जे 5 ॼणनि खे आज़ाद कराइण बाद हथियारबंदनि पुलिस एहलकारनि खे आज़ाद कयो। एहलकार बाकिर लोहार, ज़ुल्फ़कार नाइद ऐं बिलाल जट खे गुज़िरियल ॾींहुं हथियारबंद पुलिस चौकी तां अगवा करे विया हुआ। 2 ॾींहं पहिरियों पंजाब जे माशके थाणे जे हद मां पावर बिरादरी जे माण्हुनि शर बिरादरी जा 5 माण्हू अगवा कया हुआ, जंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो रावंती जे कचे वारे इलाइक़े में शर बिरादरी जे माण्हुनि जेके ॾोहारी ॿुधाया वञनि था उन्हनि 3 पुलिस एहलकार जिन में ज़ुल्फ़कार नाइच, बाकिर लोहार ऐं RRF जो हिकु जवान बिलाल अहमद हो, जिन खे उन्हनि अगवा करे पाण वटि विहारे छॾियो ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो हो त जेसिताईं शर बिरादरी जा जेके 5 माण्हू पावर बिरादरी वारनि अगवा कया आहिनि उहे बाज़ियाब न थींदा तेसिताईं पुलिस वारनि खे न छॾियो वेंदो। कल्ह खां वठी राजूनी कोशिशूं जारी कयूं वयूं पुलिस तरफ़ां ऐं उनखां पोइ जेको आहे सो सुबुह जो शर बिरादरी जे माण्हुनि खे छॾियो वियो ऐं जंहिंखां पोइ धाड़ेलनि 3 जेका पुलिस एहलकार अगवा कया उन्हनि खे आज़ादु करे छॾियो आहे।